अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरनि जी दुनिया। 1 अगस्त 2019 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते। सेनेट चेयरमैन जे ख़िलाफ़ गॾियल अपोज़िशन पारां आंदल बेएतमादी वारी रिथ नेठ नाकाम थी वई। वोटिंग मुकमिल थियण बाद प्रेज़ाइडिंग ऑफिसर बैरिस्टर सैफ़ वोटनि जी ॻणप कई, जंहिं बाद आइन कयो त क़रारदाद जे हक़ में 50 वोट पिया ऐं जॾहिं त क़रारदाद जी मुखालफ़त में 45 वोट पिया, जॾहिं त 5 वोट पिणु रद्द थिया। चेयरमैन सेनेट जे ख़िलाफ़ बेएतमादी वारी रिथ नाकामी बाद हुकूमती मेंबरनि डेस्कूं वॼाए हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं, जॾहिं त हिकु भेरो ॿीहर सादिक संजराणी सेनेट चेयरमैन लाइ कामयाब थी वियो। सेनेट में राजा ज़फ़रुल हक़ चेयरमैन सादिक संजराणी ख़िलाफ़ बेएतमादी वारी रिथ पेश कई हुई, जंहिंजी वोटिंग कराई वई। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो वधीक 14 ॾींहनि लाइ रिमांड मंज़ूर। सिंध जे कामोरनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं। आपाशी खाते जे सईद मंगणेजो ऐं सक़ाफ़त खाते जे अकबर लगारी खे हटायो वियो। चक भरिसां गुम थियल नीगर जो तशदुद थियल लाश मच्छी जे तलाउ मां मिलियो। खानपुर में भित किरी पई, नीगरीअ दॿिजी फ़ौत, 4 नीगर ज़ख़्मी। हाला भरिसां नौजवान दरिया में किरी पियो, ॿुॾी फ़ौत। हुकूमत हिकु भेरो ॿीहर पेट्रोलियम बम अवां मथां किराए छॾियो। फ़ी लीटर अघ में ₹5.15 वाध। सिंध हाई कोर्ट DGHDA खे फ़ौरी हटाइण, वासा जे गोसड़ू मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं हैदराबाद वासियुनि खे साफ़ पाणी जी फ़राहमी लाइ मास्टर प्लान जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अञा ताईं बरसाति जो पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिं करे रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॾखण भरिसां चांडिया बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़े दौरान 2 नीगरनि जे क़त्ल जो केस दाख़िल। पुलिस जे पहिरे में मढ़ दफ़नाया विया। कंदकोट भरिसां हथियारबंदनि जो घर ते हमिलो। नुंहं खे बचाइण लाइ ससु अॻियां अची गोलियुनि जो खाज बणिजी वई, 2 ॼणा ज़ख़्मी। शहदाद कोट में वापारी खां फुर सुमेत बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हंयो वियो। झोल जो वापारी मीरपुर ख़ासि वेंदे अगवा थी वियो। टैक्सी ड्राइवर गिरफ़्तार। हाणे प्रोग्राम में शामिल कंदासूं तफ़सीली ख़बरूं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जी LNG केस में जिस्मानी रिमांड में 15 अगस्त ताईं वाध कई वई आहे। नेब इख़्तियारियुनि अॻूणे वज़ीर आज़म खे इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेश कयो ऐं जज मोहम्मद बशीर केस जी ॿुधणी कई। नेब इख़्तियारियुनि वधीक रिमांड जी इस्तदा कंदे अदालत खे आगाही ॾिनी त जाच जे सिलसिले में वधीक रिमांड जी ज़रूरत आहे। अदालत दरख़्वास्त मंज़ूर कंदे शाहिद ख़ाक़ान अब्बासी खे वधीक 14 ॾींहनि लाइ जिस्मानी रिमांड ते नेब हवाले करे छॾियो। झोल जो वापारी मीरपुर ख़ासि वेंदे मुबियाना तौरु अगवा थी वियो। पुलिस टैक्सी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ वली मोहम्मद जो रहवासी वापारी तामिल दास मेघवाड़ गुज़िरियल ॾींहुं टैक्सी ड्राइवर अनवर ख़ासखेली सां गॾु मीरपुर ख़ासि वियो, जंहिंखे अणॼातल हथियारबंद रस्ते ते मुबियाना तौरु खंभे अगवा करे विया। वापारी जे वारसनि जो चवणु आहे त तामिलदास कपिड़ो वठण लाइ मीरपुर ख़ासि वियो हो। राति देर सां टैक्सी ड्राइवर अनवर फ़ोन करे ॿुधायो त खेसि नयाबाद भरिसां अणॼातल माण्हू कार मां लाहे खंभे विया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त ॼाण मिलण बावजूदि पुलिस वापारी जी बाज़ियाबी लाइ को बि क़दम न खंयो आहे। पुलिस जो चवणु आहे त मामले जी जाच कयूं पिया। ड्राइवर अनवर ख़ासखेली खे तहवील में वरितो वियो आहे। सिंध जे कामोरनि जूं वॾे पैमाने ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वियूं आहिनि। सक़ाफ़त खाते जे सेक्रेटरी अकबर लेगारी ऐं आपाशी खाते जे सेक्रेटरी सईद मंगणेजो खे हटायो वियो आहे।
जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि मुख़्तियार अहमद सुमरो खे अब्दुल हलीम शेख जी जाइ ते सनअतनि ऐं तिजारत वारे खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल मोहम्मद हुसैन सैयद खे सूबाई इलेक्शन अथॉरिटी जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल ख़ान मोहम्मद महर खे माहौलियाती तब्दीली ऐं साहिली तरक़ी वारे शोबे जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त सेक्रेटरी सईद अहमद मंगणेजो खां आबपाशी खाते जी इज़ाफ़ी चार्ज वापसि वरिती वई आहे। हारून अहमद ख़ान खे औक़ाफ़ मज़हबी मामला उशर ज़कवात खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त सेक्रेटरी मोहम्मद नवाज़ शेख खां समाजी भलाई वारे खाते जी इज़ाफ़ी चार्ज वापसि वरिती वई आहे। उन खां सवाइ पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल अली मुमताज़ ज़ैदी खे मोहम्मद अख्तर गौरी जी जाइ ते ज़ुल्फ़िकाराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जो मैनेजमेंट डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। ख़ुराक खाते जो सेक्रेटरी लईक अहमद मुक़ररु थियो आहे, जॾहिं त पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल आबिद हुसैन ज़वावी खे रेवेन्यू खाते जे ॻोठाबाद स्कीम जो मेंबर मुक़ररु कयो वियो आहे। चक भरिसां गुम थियल निगर जो तशदुद थियल लाश हथ आयो आहे। मोची ॻोठ वासी 12 वरहनि जो निगर अब्दुर्रहमान वल्द ग़ुलाम रसूल चनो गुज़िरियल ॾींहुं गुम थी वियो, जंहिंजो लाश संस ॻोठ जे भरिसां मच्छी जे तलाउ मां हथ कयो वियो। इतला ते वारिस ऐं पुलिस पहुता, जेके लाश इस्पताल खणाए विया, जॾहिं त डॉक्टरनि जो चवणु आहे त निगर जो ॻाटो भॻल आहे ऐं जिस्म ते तशदुद जा निशान आहिनि, जंहिं मां लॻे थो त निगर खे क़त्ल करे लाश मच्छी जे तलाउ में उछलायो वियो। खानपुर में भित किरण सबबि निगरी फ़ौत थी वई, 4 निगर पिणु ज़ख़्मी थी पिया। रहीमाबाद शहर जे खटीअ सूमरा पाड़े में वाह जो पाणी घरनि में दाख़िल थी वियो, जंहिंजे नतीजे में हिकु घर जी भित किरी पई ऐं निगरी नज़ीरा धीअ कादर बख़्श सूमरो दॿिजी फ़ौत थी वई। वारसनि इलाइक़े वासियुनि गॾियल कोशिशनि सां निगर जो लाश मलबे मां कढियो, जॾहिं त भित किरण सबबि निगर अज़ीज़ सूमरो, फरहान सूमरो, शाहज़ेब सूमरो ऐं फारूक ज़ख़्मी थी पिया। हाला भरिसां सिंधु दरिया में पेर तिरकण जे करे नौजवान केवल मेघवाड़ फ़ौत थी वियो, जॾहिं त कोशिशनि खां पोइ मक़ामी माण्हुनि नौजवान जो लाश कढी वरितो। महांगाई जूं दाहूं कंदड़ अवाम ते हुकूमत महांगाई जो हिकु वधीक बम किराए छॾियो। वज़ीर अज़म तेल जे अघनि में वाध जी मंज़ूरी ॾिनी। ओघरा गुज़िरियल ॾींहुं पेट्रोलियम डिवीज़न ॾांहुं समरी उमाणींदे तेल अघनि में वाध जी सिफ़ारिश कई हुई, जंहिंजी वज़ीर अज़म इमरान ख़ान हतमी मंज़ूरी ॾेई छॾी। पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में 5 रुपया 15 पैसा वाध कई वई आहे, जंहिं बाद पेट्रोल जो नओं अघु 117 रुपया 83 पैसा थी वियो। हाई स्पीड डीज़ल 5 रुपया 65 पैसा महांगो कयो वियो, जंहिंजी नई क़ीमत 132 रुपया 47 पैसा मुक़ररु कई वई आहे। घासलेट जे अघनि में 5 रुपया 38 पैसा वाध करण बाद उन जी नई क़ीमत 103 रुपया 84 पैसा फ़ी लीटर थी वई आहे। अहिड़ी रीति लाइट डीज़ल बि 8 रुपया 90 पैसा महांगो थी वियो आहे। पेट्रोल समेत तेल जा नवां अघ अॼु खां लागू आहिनि। सिंध हाई कोर्ट हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जे DG खे फौरी तौर तब्दील करण, वासा में बायोमेट्रिक निज़ाम आणण, घोसड़ो मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं शहरियुनि खे साफ़ पाणी जी फ़राहमी तोड़े निकाली जे निज़ाम जी बहितरी लाइ मास्टर प्लान जोड़े रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में ॿुधणी दौरान MD वासा सूदो लाॻापियल अमलदार पेश थिया, जिन पंहिंजे पंहिंजे खाते जे हवाले सां 10 सालनि जो रिकॉर्ड अदालत में पेश कयो। ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे जस्टिस सलाउद्दीन पहवर चयो त गुज़िरियल ॿुधणी दौरान चीफ सेक्रेटरी खे हुकुम ॾिनो हो त फौरी तौर DHA जो नओं DG मुक़ररु कयो वञे, पर लॻे थो DG HDA लीज़ ते मुक़ररु थियल आहे। जेसिताईं लीज़ पूरी न थींदी अव्हां खेसि हटाईंदो। अदालत हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जो नओं DG 2 ॾींहनि अंदरि मुक़ररु करे अदालत में नोटिफिकेशन पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ॾखण भरिसां चांडिया बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़े दौरान 2 नीगरनि जे क़त्ल थियण वारे वाक़िए जो केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठ अलहवरायो चांडियो में चांडिया बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़े दौरान 10 वरहनि जी सूंह धीअ हुबली चांडियो ऐं मायरा धीअ शाहनवाज़ चांडियो क़त्ल थी वियो हुयूं। नीगरी सूंह जी अमड़ जी फ़रियाद ते
गुज़िरियल ॾींहुं जवाबदार सिकंदर, बशीर, शाहिद, निसार, अलहवरायो, मुनीर, जानिब, अली हसन, अहसान ऐं फ़याज़ समेत 11 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। छोर वेझो ज़बीउन हाली जो शिकार सरकारी प्राइमरी स्कूल जे मासूम शागिर्दनि तोड़े उस्तादनि जूं हयातियूं ख़तरे में पइजी वियूं आहिनि। तदरीसी अमल दौरान चापड़ किरण सबबि शागिर्द ऐं उस्ताद मुजज़ाणे तौरु बची विया। ॻोठ मौलवी सनाउल्लाह आरिसर में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में तदरीसी अमल जारी हो त ओचितो छत जा चापड़ किरी पिया, पर को बि जानी नुक़सान न थियो। गोलाड़ची भरिसां लॻल घारे खे बंदि कयो वियो आहे, पर 15 ॻोठ ॿुॾी वञण बैदि अमीर शाह सिम नाले खे लॻल 70 फुट घारो बंदि थियो। जाम नवाज़ली में पिणु सिम नाले खे घारे सबबि हिकु ॻोठ ॿुॾी वियो। अमीर शाह सिम नाले खे घारो पवण वक़्तु आपाशी खाते समेत लाॻापियल इख़्तियारनि तकड़ियुनि बुनियादनि ते कोई बि क़दम न खंया, जंहिं करे भरपासे जे ॻोठनि में घणो नुक़सानु थियो। सिम नाले खे घारे जे नतीजे में पाणी ॻोठ मिठू मेमण, ॻोठ ईसू समेजो, जलालाणी ऐं ॻोठ मिठू हजाम समेत 15 ॻोठ ॿोड़े छॾिया। ॻोठाणनि जो चवणु आहे त घारे जे पाणी में ॻोठनि अंदरि अञा सवें ख़ानदान फाथल आहिनि। कुझु कचा घर पिणु डही पट पइजी विया आहिनि। जाम नवाज़ली जे ॻोठ क़ाबिल बंबरो वटि सिम नाले खे 20 फुट घारो पइजी वियो, जंहिं जे नतीजे में हिकु ॻोठ ऐं भरपासे में पोखियल फसल पिणु पाणी हेठि अची विया। बोज़दार वॾा ऐं भरपासे में बरसाति बैदि फसलनि खे नुक़सानु पहुतो आहे। वोड़नि जे फसलनि में पाणी बीहण जे करे आबादगार परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हैदराबाद जे शहरियुनि पारां हेस्को चीफ खे बरतरफ़ करण जो मुतालबो कयो वियो। काल्ह हैदराबाद जे दादन शाह वारे इलाइक़े जे रहासियुनि एहतिजाजी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। हुननि चयो त हेस्को चीफ 30 कलाकनि खां बि वधीक वक़्त ताईं बिजली बहाल कराइण में नाकाम रहियो। बिजली बहाल करण में नाकामी ते हेस्को चीफ ऐं ॿियनि ज़िम्मेवारनि खे हटायो वञे। बोज़दार वॾा भरिसां भंग ऐं चर्स न पीआरण तां झेड़ो थी पियो, जंहिं में 12 मवाली रतोरत थी विया। मंशात जे अॾे ते मवालियुनि में चर्स ऐं भंग न पीआरण तां झेड़ो थियो, जंहिं में सिरोटा लॻण सबबि 12 मवाली ज़ख़्मी थिया। ॻोठ नसीर फ़क़ीर जलालाणी में मुश्ताक वसाण वटि धुरियुनि में झेड़ो थियो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो हो। खिपरो में ॻोठाणे नूरल नुकरच बासर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुन चयो त असांखे पंहिंजे हिसे जी ॿनी ॾियारे कार्रवाई कई वञे, जॾहिं त हुन चयो त बासर ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे, जंहिं करे परेशान आहियां। लाड़काणे में हारियुनि बासर वॾेरे जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ 3 ॾींहं बि एहतिजाज जारी रखियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवान गुलज़ार अली माछी चयो त वॾेरे फारूक मुफ़्त में रोंबो न करण ते मोतमार धमकियूं ॾिनियूं। एहतिजाज करण ते मेड़ खणी अचण लाइ दॿाउ विधो ऐं इनकार ते हुन फुर कई ऐं पुलिस खे चढ़ाई लाइ चयो। हुन चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। कंडियारो शहर मां बरसाती पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे, जंहिं जे करे रहवासी पिणु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कराची ऐं हैदराबाद में पियल ताज़नि बरसातनि सबबि कारोबार खे पिणु 15 अरब रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। इन ॾस में आल पाकिस्तान ताजर इतिहाद जे चेयरमैन अतीक मीर जो चवणु हो त सूमर खां पियल बरसातनि तोड़े बिजली जे ब्रेक डाउन सबबि कारोबार न हुजण जे बराबरि आहे, जॾहिं त हैदराबाद तोड़े कराची जे हेठाहिनि वारनि इलाइक़नि मां अञा ताईं पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिं जे करे केतिरा ई रहवासी घरनि ताईं महदूद आहिनि। बिजली जी मुसलसल लोड शेडिंग सबबि पिणु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मञूं था इहो बि सच आहे त मौत ऐं महिमान जो को बि वक़्तु मुक़ररु नाहे हूंदो, पर जॾहिं प्यारा माण्हू वक़्त खां अॻु मोकिलाए वेंदा आहिनि तॾहिं दिलि सोग सां भरिजी वेंदी आहे। सागर हनीफ़ बुर्दी जे विछोड़े खे बि अॼु साल मुकमिल थी वियो आहे, पर हूअ हिकु लम्हे लाइ बि दिलि तां नाहे लथो। हूअ न सिर्फ़ु लतीफ़ जो पार्क हो, पर अहिड़ो कलमकार हो जंहिंजे लफ़्ज़नि में सिंध जाॻंदी हुई।
सागर हनीफ़ बुर्दी 1 मई 1969 ते पटईदन ज़िले नौशहर फ़िरोज़ में पैदा थियो। हुन प्राइमरी तालीम पटईदन इंटर साइंस सचल सरमस्त कॉलेज नवाबशाह BA ऐं MA सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां हासिल कई। 1986 में हाफ़िज़ मोहम्मद सुमरे खां मुतासिर थी सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन में शामिल थियो। 1990 में सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन सिंध जो जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। 1995 में GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन में शामिल थियो। खेसि सिंध यूनिवर्सिटी यूनिट जो ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। बाद में जसाफ जे मरकज़ी इलेक्शन कमेटी जो मेंबर बि रहियो। तालीम पूरी करे GA सिंध क़ौमी मुहाज़ सां सराहिजी वियो। सागर हनीफ़ बुर्दी साईं GM सैद जे नज़रिए सां वाबस्ता हो। संस शुमार बहितरीन मुक़रर कंपेयर ऐं कालम निगार तौरु थिए थो। 2002 दौरान मरकज़ी इलेक्शन में जस्कम जो मरकज़ी प्रेस सेक्रेटरी चूंडियो वियो। हीअ हिकु भेरो जस्कम जो क़ाइम मक़ाम मरकज़ी जनरल सेक्रेटरी बि रही चुको आहे। 2005 में जस्कम पारां कालाबाग डैम ख़िलाफ़ कयल मरण घड़ी ताईं वारी बुख हड़ताल में कंहिं भॻवान तौरु मुसलसल 31 ॾींहं फाका कशी जी हालत में रहियो। सागर हनीफ़ बुर्दी GA सिंध हलचल सां वाॻियल हुअण सबबि जवानी जा केतिरा ई ॾिहाड़ा जेल में घारिया। हूअ जस्कम जो मरकज़ी प्रेस तर्जमान बि हो। अदब समाज सियासत सुमेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कालम लिखियाई। हुन खे भिटाई जे शहरनि जी वॾी ॼाण हुई, जंहिंजे करे सिंध खेसि भिटाई जो पारखू बि सॾींदी हुई। हू त हमेशह सिंध जे सूरनि जी ॻाल्हि कंदो हो ऐं ईअं ई चवंदो हो जीअं भिटाई चयो, अचो असूरनि वारियूं करियूं असूर पचार, किनीअ थोरा किनीअ घणा, नाहे सूरनि धारूं धार, ॾिना जेॾा तार, सेमूं झोली पाए झलिया। वाक़ई बि हुन सुरनि जी पचार कई ऐं दर्दवंद देश जे हक़नि जी हासिलात लाइ हुन मुसलसल जाखोड़ियो। सुसुई जियां अणांगनि पंधनि ऐं पेचरनि ते हली जदोजहद जे ज़रिए हुन सदाईं सिंध जे पैगाम खे झरझंग ताईं पहुचायो। हूअ वलर कयो वतन पिरत न छिननि पाण में, पसो पखिड़नि माणिया मेठ घणो वांगुरु मोहबत जो प्रचार हो ऐं हुन हमेशह मोहबत जी ॻाल्हि थे कई। तोड़े जो हू हाण पटीदन जी मिटी में मिटी थी वियो आहे, पर हिकु लम्हे लाइ बि नाहे विसरियो। जॾहिं बि यादि जा किताब खोलबा ऐं जॾहिं बि लिखबो, तॾहिं सिंध जी तारीख़ में सागर हनीफ़ बुर्दी जो ज़िक्र ज़रूरु थींदो। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था अॼु जो एडिटोरियल, जेको असां चूंड कयो आहे सिंध एक्सप्रेस मां, जंहिंजो उनवान आहे बरसाति खां पोइ वारी सूरतहाल ऐं सैनिटरी वर्कर। सिंध जी आवाम लाइ उनखां वॾी अजीब ॻाल्हि कहिड़ी हूंदी त उहो बरसाति जो इंतज़ारु कंदो रहे ऐं जॾहिं बरसाति पवे त उहा रहमत बदिरां ज़हमत बणिजी वञे। रुगो 2 ॾींहं बरसातनि जो सिलसिलो हलियो, पर उन विच में कराची ऐं हैदराबाद जहिड़ा शहर तलाउ बणिजी विया। माण्हुनि जो घरां निकिरणु ऐं केॾांहुं वञण बि ॾुखियो थी वियो। एसि ताईं जो रोडनि रस्तनि घटियुनि ऐं घरनि में गोॾे जहिड़ो पाणी बीही रहियो, जंहिंजे नतीजे में समूरी ज़िंदगी ॼण मफ़लूज थी वई। माण्हुनि खे पीअण जे पाणी खां वठी आम वाहिपे जे इस्तेमाल जो पाणी बि न मिली रहियो हो। हाणोकी बरसाति घटि में घटि इहो बि ज़ाहिर करे छॾियो त असांजे इदारनि जी कारकर्दगी कहिड़ी आहे ऐं उहे केतिरो अवामी भलाई जो कमु करे रहिया आहिनि। जॾहिं त बरसातनि जो इतला अॻुवाट ई ॾिनो वेंदो आहे त जीअं समूरा इदारा हिक ॿिए सां सहकार कनि ऐं बरसाति में कहिड़ियूं कहिड़ियूं परेशानियूं थी सघनि थियूं, उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ समूरी तयारी हुजे। पर अॼु बि हैदराबाद ऐं कराची जे केतिरनि ई ॻोठनि तोड़े इलाइक़नि में पाणी बीठो आहे ऐं गटर बि बंदि लॻा पिया आहिनि, जंहिं करे अवाम जी ज़िंदगी मामूल ते न अची सघी आहे। काल्ह की आयल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त कराची
ऐं हैदराबाद समेत सिंध जे लाड़ विचोले ऐं थर वारनि इलाइक़नि में चौमासे जी बरसाति जो सिलसिलो जारी रहियो। बिजली जो करंट लॻण ऐं घर ढहण जे वाक़िअनि में 15 ॼणा फ़ौत थिया। कराची में ॿिए ॾींहुं चौमासी बरसातुनि जे करे अक्सर इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। कचनि आबादियुनि ऐं कुझु अंडर पासिस में बि पाणी बीठल हो। जाबलू इलाइक़नि ख़ासि तौरु खीर थर रेंज ऐं बलूचिस्तान जे जबलनि मां बरसाती पाणी अचण करे नयूं पिण भरिजी आयूं। एतिरे ताईं जो मोटरवे ताईं पाणी अचण करे हिकु तरफ़ खां रोड बंदि कयो वियो ऐं तेज़ पाणी सबबि केतिरियूं ई गाॾियूं मोटरवे ते फासी पियूं। जॾहिं त ट्रैफ़िक खे रवां रखण लाइ हिकु पासे खां ई गाॾियुनि जी अच वञ शुरू कई वई। हिकु पासो बंदि थियण करे हज़ारे गाॾियूं फासी पियूं। ॿिए पासे सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ मदद लाइ फ़ौज खे तलब कयो वियो। रिपोर्ट मां इहो अंदाज़ो लॻाइणु ॾुखियो नाहे त कहिड़ी रीति माण्हू परेशानी खे मुंहुं ॾींदा रहिया आहिनि। उनखां सवाइ हिकु अहम तरीन मसइलो सैनिटरी वर्करनि जो बि आहे। पीपल्स पार्टी ऐं MQM पंहिंजे अॻूणे दौर में म्यूनिसिपल इदारनि में गैर मुस्लिम आबादी खे भर्ती करण बदिरां पंहिंजनि पार्टी वर्करनि खे भर्ती करे छॾियो, जंहिंजे करे उहे वर्कर कंहिं बि रीति सफ़ाई जो कमु करण लाइ तयारु न आहिनि। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, कासिमाबाद म्यूनिसिपल कमेटी ऐं लतीफ़ाबाद में गटरनि जी सफ़ाई ऐं पाणी जी नेकारी लाइ 450 मुस्लिम सैनिटरी वर्कर भर्ती थियण जो इंकशाफ थियो आहे। बरसाति दौरान अमलो ड्यूटियुनि तां ग़ाइबु आहे। हैदराबाद, कासिमाबाद ऐं लतीफ़ाबाद में चूंडियल नुमाइंदनि ईसाई कम्यूनिटी जे अमले बदिरां मुस्लिम अमले खे भर्ती कयो, जेके गटरनि में लहण बदिरां घर वेही पघार खणनि था। इन अमल सां शहरनि खे घणो नुक़सानु थियो आहे, छाकाणि त इहो कमु गैर मुस्लिम आबादी कंदी हुई ऐं उहो उनजे रोज़गार जो वसीलो बि हो। पर हाणे सूरतहाल इहा आहे जो उन आबादी जो रोज़गार बि हलियो वियो आहे ऐं जेके माण्हू उन्हनि जी जाइ ते भर्ती कया विया आहिनि उहे कंहिं बि रीति कमु करण लाइ तयारु न आहिनि। तंहिं करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त म्यूनिसिपल इदारनि में उन्हनि माण्हुनि खे भर्ती कयो वञे जेके कमु बि कनि ऐं उनखां सवाइ शहरनि जे इंफ्रास्ट्रक्चर खे बि बहितर कयो वञे त जीअं बरसातुनि वारनि ॾिहाड़नि में अवाम खे का तकलीफ़ न थिए। हीउ हुयो एडिटोरियल जंहिंजो उनवान हो बरसाति खां पोइ वारी सूरतहाल ऐं सैनिटरी वर्कर। ऐं हाणे तारीख़ जा वर्क वरायूं था ऐं तारीख़ जे वर्कनि मां लिखणी शामिलु कयूं था। जी हा, असां ख़बरनि जी दुनिया में शामिलु करे रहिया आहियूं। जन्नतुल सिंध किताब मां लिखणी जेका लिखियलु आहे रहीमदाद ख़ान मोलाई शीदाई जी। सिंध में गऊं मेहूं गॾह घोड़ा उठ ॿकरियूं रिढूं ऐं दुंबा मुख्य चौपायो जानवर आहिनि। अॻु सिंध में कारा ऐं भूरा रिछ, गेंडा, हाथी, मोर ऐं ॿिनि थूहनि वारा उठ बि थींदा हुआ, जिन खे अरब मोरख फालिज सॾींदा हुआ। ॿिनि थूहनि वारा उठ निहायत क़ीमती थींदा हुआ, जिन ते अमीर सवारी कंदा हुआ। संदन नसल पोइ बल्ख ऐं फारस ॾांहुं खॼी वियो। चौपाए माल जी जजाई करे सिंध जो चमड़ो मशहूरु हो। ईसवी 18 सदीअ खां सिंध मां चौपायो माल ॿाहिरि वञणु लॻो। 1879 में ॿी अफ़गान वेढ़ वक़्तु अंग्रेज़नि हिन सूबे मां 30,000 उठ ऐं 6,000 ॾांद ख़रीद कया हुआ। 3200 वरिया क़बल मसीह सिंध में कुकड़ मौजूदु हुआ। आर्यन लोकनि जे काहुन खां पोइ हीअ पालतू पखी सिंध खां बल्ख ऐं ईरान पहुता। ईरान ऐं यूनान जे काहुन ऐं जंगनि वक़्तु यूनानी नसल जा कुकड़ ईरान पहुता। 1000 वरिया क़बल मसीह यूनानी नसल जा कुकड़ मैदान ऐं ईरानियुनि मार्फत सिंध पहुता। हुनर सोन ऐं चांदी जा ज़ेवर, गालीचा, कपिड़ो, मिटी जा थांव, काशी जूं सिरूं, जंडी जो आला कमु, भरमार, बंदूकूं, तरारियूं, संदूकूं, घोड़नि जूं ज़ेनूं, उठनि जा पाखड़ा, चमड़ो रगड़, चमड़े जो सामान तयारु करणु, आज जा चूड़ा, चमड़े जा दॿा वग़ैरह सिंध जा मुख्य हुनर आहिनि। सिंध क़दीम ज़माने खां रेशम सोटी कपिड़े जे हुनर खां मशहूरु हलंदी थी अचे।
सिंध जूं बारीक मलमलूं, बाबल, मिसर ऐं मग़रबी मुल्कनि में सिंधू जे नाले सां मशहूरु हुयूं। लाख जे कम खां बि सिंधी मशहूरु आहिनि। अॻु सिंध में रंगीन गालीचा जुड़ंदा हुआ, जिन लाइ सर जारज बरडोवड जो चवणु हो त उहे सॼे हिंदुस्तान अंदरि पाइदारी करे मशहूरु हुआ। सिंध में ओनी डास जा खता बि जुड़नि था। हींअर शीशी, शराब ऐं खंड जा कारखाना पिण आहिनि। पाकिस्तान जे क़याम खां पोइ हीअ सूबो कारखाननि करे तरक़ी करे रहियो आहे। कपिड़े, सीमेंट ऐं बिस्कुटनि जा आलीशान कारखाना पिण खुली विया आहिनि। ज़ुबान, फ़साहत ऐं बलागत जे लिहाज़ खां सिंधी ज़ुबान ममलकत पाकिस्तान अंदरि सभिनी ज़ुबाननि खां बरख़ आहे। संस फ़साहत ऐं बलागत लाइ शाह जो रिसालो काफ़ी सबूत आहे। हज़ारे वरिया अॻु सिंध जी ज़ुबान संस्कृत हुई, जा आर्यन लोकनि जे रिवाजी ॿोली हुई। पोइ आहिस्ते आहिस्ते बिगड़ी प्राकृत थी पई, जंहिंजो मुख्य 5 शाखूं हुयूं: महाराष्ट्री, शूरसेनी, मागधी, पैशाची ऐं अपभ्रंश। पोइ प्राकृत जा 2 क़िस्म आहिनि: नागर, अपभ्रंश ऐं वराचड, जेके पोइ बदिलजी सिंधी थी पई। अरबनि जी काह खां पोइ अरबी ऐं फ़ारसी अल्फाज़ हिन ज़ुबान में अहिड़ा गॾिजी विया जो लसानी माहिर खां सवाइ ॿियो को बि केतिरनि जी असलियत खे सम्झी न सघंदो। सिंधी ज़ुबान जी सुरतख़्ती बि अरबी आहे, जा सन 1866 में हिकिड़े अंग्रेज़ अमलदार कप्तान एस्टेक तयारु कई हुई। डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प उन जो ग्रामर तयारु कयो। अॼु खां 2 सदियूं अॻु शाह जे रिसाले जी जेका सिंधी आहे, सा मौजूदा सिंधी खां ॿी तरह आहे। पोर्चुगीज़नि ऐं अंग्रेज़ी जे अचण खां पोइ घणाई मग़रबी ज़ुबाननि जा अल्फाज़ हिन ॿोली में शामिल थी विया आहिनि। सिंधी ज़ुबान ज़िंदा ज़ुबान आहे, जंहिंजूं 11 शाखूं हिन रीत आहिनि: लहदा माना उलहंदे वारी ज़ुबान, सिरैकी या झतकी खेतराणी जा लहदा सां मुशाबत रखे थी। उभी, विचोली, लाड़ी, थरीली, लासी, कछकी, मोकाकी या लूणी, चीनी ऐं जदगाली। पाकिस्तान अंदरि हिन ज़ुबान जो दाइरो कश्मीर खां कच्छ ताईं ऐं थर खां वठी मकरान जी दश्त नदी ताईं वसी आहे। क़दीम क़ौमूं, द्रावड़नि खां अॻु सिंध अंदरि हिंदुस्तान ऐं बलूचिस्तान में कोल ऐं संथाल क़ौमूं रहंदियूं हुयूं, जिन खे द्रावड़नि लोधे कढियो हो। द्रावड़नि पहिरीं भोंच समुंड जे किनारे खां निकिरी कालिदिया यानी इराक़ में सकूनत इख़्तियार कई हुई। पोइ बलूचिस्तान खां सिंध में वारद थिया, या पहिरियां ई हिंदुस्तान खां निकिरी पोइ इराक़ ऐं भोंच समुंड जे किनारे ते पहुता। उहो मसइलो अञा ताईं मुहक़क़ हल करे न सघिया आहिनि। एतिरो चइबो त सिंध में पहिरियां ई बलूचिस्तान खां वारद थिया हुआ, जंहिंजे सबूत लाइ द्रावड़ी ज़ुबान जा अल्फाज़ बिरोहिन जे करगाली ज़ुबान में अञा सुधो शामिल आहिनि। उन खां सवाइ मोहन जे दड़े मां कोलनि, संथालनि ऐं द्रावड़नि जा लाशा लधा आहिनि। संदन तहज़ीब आसार क़दीमा जे माहिरनि जे फ़ैसिलनि मूजिबि कालिदिया, मिस्र ऐं करेट जी तहज़ीब जहिड़ी हुई। अबुअल तारीख़ हेरोडोटस जो 500 वरिया क़बल मसीह अॻु चवणु हो त सो सिंध जी तहज़ीब जे अमलदार खे 3 तबक़नि में विरहाए थो: ॻोठनि जा रहाकू, खानाबदोश जेके चौपाए माल सां मुल्क अंदरि गश्त कंदा हुआ, ऐं मेड यानी मुहाणा जेके ढंढनि जे किनारनि ते काननि जे झोपड़ियुनि में रहंदा हुआ ऐं पखियुनि ऐं मच्छियुनि जे शिकार ते गुज़रान कंदा हुआ। संदन पोशाक बि पाणी जे गाहनि मां तयारु कयल हिकिड़े क़िस्म जे कपिड़े जी हुई। उहो कचो मांस वापराईंदा हुआ। उन्हनि में जॾहिं को मरंदो हो तॾहिं उन कुटुंब जा भाती मुर्दे जो मांस गॾिजी खाईंदा हुआ। सिंध जे उत्तर ओलहंदे वारा कुर्द ॾोढी ऐं पनीर ते गुज़रान कंदा हुआ। ओलहंदे इलाइक़े पकटाई यानी सरावान ऐं आरचूसिया, कोयटा पशीन जा जाबलू रहाकू जंगजू हुआ। उन्हनि क़दीम क़ौमनि खे कपिड़े उन जी ख़बर हुई। वटन हथियार तीर कमान हुआ जे काननि जा हुआ ऐं संदन मथा लोह जा हुआ। जंग जे वक़्तु हूअ रथनि ते चढ़ी लड़ंदा हुआ। छोकिरियुनि जूं नंढी उमिरि में शादियूं कंदा हुआ। कोल जेके ईरानी नार खां वठी सिंध, गुजरात ऐं मालवा ऐं कोकन ताईं पखड़ियल हुआ, तिन जो पेशो फुरलट हो।
संदन अजीब ऐं ग़रीब रस्मनि जो बयान शमसुल उलमा मौलाना ज़काउल्लाह पंहिंजी तारीख़ हिंद जुल्द पहिरें में मुफ़्सल ॾिनो आहे, जिन खे मौलवी नूर मोहम्मद निज़ामाणी मरहूम पंहिंजी तारीख़ सिंध जुल्द पहिरें में लफ़्ज़ बलफ़्ज़ नक़ल कयो आहे। सिंध जो पाड़ेसरी जाबलू ऐं सहराई इलाइक़ो बलूचिस्तान जो दरअसल ईरानी मथां पट जो हिसो आहे। गोमल, सखी, सरवर, बूलान, मोलादरन ऐं मकरान जे किनारे करे पंजाब ऐं सिंध सां ॻंढियल आहे। उते सियारे में सख़्तु सर्दी ऐं बर्फ़ानी हवाऊं लॻनि थियूं, जंहिं सबबि उते जा रहाकू बिरावी ऐं बलोच गरम मैदाननि जे रहाकनि खां सघारा आहिनि ऐं हर साल सियारे में जबलनि ऐं मथां पोठनि खां हेठि लही सिंध ऐं पंजाब में वारद थियनि था ऐं ऊन्हारे जी शुरूआति में ख़रासान ॾांहुं मोटी वञनि था। हिन क़िस्म जा लॾपलाण ऐं नक़ल हरकत जो सिलसिलो अञा सुधो जारी आहे। मझान खे त पंजाब ऐं सिंध में दाइमी तरह घर करे वेठा आहिनि। पंजाब में संदन तइदाद 9 लख आहे ऐं सिंध में सन 1901 जी आदमशुमारी जी रिपोर्ट मूजिबि संदन तइदाद 5,42,000 हो, जिन मां ख़ालिस रिंद बलोचनि जो तइदाद 1,70,000 हो। क़दीम आसार सिंध में घणाई शहर खंडरनि जी हालति में मौजूदु आहिनि, जहिड़ोक मोहनजो दड़ो, अलोर, ब्रह्मणाबाद, बंभोर, सेवण, समगर, काहू जो दड़ो ऐं हाकड़े जे पेट वारा वीरान शहर वग़ैरह। मझान ब्रह्मणाबाद जो शहर शहदादपुर तालुके देह बांभणा में दलोराव जो दड़ो सॾिजे थो। उन जा खंडर 9 कोहनि में आहिनि, जिन में जायूं पकियनि सिरनि जूं हुयूं। उन्हनि पकियनि सिरनि वारनि जायुनि मां उहो अनुमान कढी सघिजे थो त आगाटे वक़्त में सिंध में मींहुं घणो पवंदो हो। किन मोरखनि जो बयानु आहे त हीउ शहर बेहमन ईरानी गुस्ताशिप जे ज़माने में जोड़ायो हो। सेवण जो क़िलो बि झूनो आहे। 19वीं सदी जी शुरूआति में कर्नल जेम्स टॉड शेख अबुअल बरकात जी निगरानी हेठि हिकिड़ो वफ़द सिंध जे जाच लाइ आयो हो। वफ़द खे सेवण जे क़िले मां हिकिड़ो कुतबो हथु लॻो हो, जंहिं ते राजा भरतरी जो नालो लिखियलु हो। अलोर जो अॻु मेहराण जे उभरंदे वारी शाख जे उलहंदे कप ते हो, सो चंद्रवंशी राजाउनि जो तख़्तगाह हो। काहू जे दड़े में ॿध जो स्तूप आहे। समानगर या मीना नगर बि यादू राजाउनि जो तख़्तगाह शहर हो, जो अंदरि परसता दहली वांगुरु घणाई भेरा वीरान थी वियो, वरी जुड़ियो। पोयों दफ़ो जाम नंदे तइमीर करायो, जो अॼु ताईं ठटुअ सरिजे थो। बंभोर सिंध जो क़दीम बंदरगाह हो, जितां सिंधू नदी जे जहाज़नि जो सामान सामुंडी ग़ुराबनि में चढ़ंदो हो। हाकड़े ते पारीनगर मुखिया बंदर हो। अहिड़ी तरह ॿिया घणाई वसंदड़ ऐं रौनक वारा शहर हुआ, जहिड़ोक दीबल जो बंदर ऐं जिनाई शहर, जंहिंजे बारौनक बाज़ारनि जो शेख इब्न बतूता इंदलसी पंहिंजे सफ़रनामे में ज़िक्र कयो आहे। अॼु उन्हनि शहरनि जा सिर्फ़ु नाला वञी रहिया आहिनि ऐं फ़क़्ति संदन आसार दड़नि जी सूरत में ज़माने जे नाइंसाफ़ियुनि ते ख़ामोशी सां मातम करे रहिया आहिनि। मोहन जो दड़ो मथियनि सभिनी आसारनि मां मोहन जो दड़ो क़दीम आसारनि जहिड़ोक तशकला, सांची, कारली, हड़ापा खां झूनो आहे। तंहिं जेको इनक़लाब पैदा कयो आहे, उन मां सिंध जे झूने इतिहास जी ख़बर पइजी सघे थी। मोहन जो दड़ो लाड़काणे खां 25 मैल उत्तर तरफ़ डोकरी खां 2 मैलनि जे मुफ़ासिले ते हिकिड़े झंग में 70 फुट बुलंद 240 एकड़नि में आहे। ॼाणुअनि जो रायो आहे त सिंध जी क़दीम तहज़ीब जो ही अज़ीमुल शान यादगार सिंधू नदी जे दस्तूरी आब कलाणी या ज़िलज़िलनि करे दरिया जे रुख़ बदिलाइण सबबि तबाह थी वियो। सन 1922 में आसार क़दीमा खाते पारां मिस्टर R.G. बेरंजी दड़े जी खोटाई जो कमु शुरू कयो। हिन रिपोर्ट में ॾेखारियो त वॾे दड़े में मुख़्तलिफ़ चइनि ज़माननि जूं इमारतूं मौजूदु आहिनि। क़बरनि मां मुर्दनि जा लाशा, कणक जो मलमल जो कपिड़ो ऐं बर्तन हथ लॻा आहिनि। क़दीम मिस्रियुनि वांगुरु संदन अक़ीदो हो त मोए खां पोइ रूह खे उन्हनि सभिनी शयुनि जी ज़रूरत पवे थी जे जिस्मानी हालत में उन लाइ घुर्बल आहिनि।
इमारतनि ऐं मंदरनि मां जेके हथियार सिक्का ज़ेवर ऐं ॿियूं शयूं हथ लॻियूं आहिनि, अहिड़ियूं इराक़ मिस्र ऐं किरेट जे झूननि क़बरनि मां हथ लॻियूं आहिनि। मोहन जे दड़े बिनिस्बत सरजान मार्शल लिखे थो, असांखे ओचितो ही ॻाल्हि मालूम थी त 5000 वरिया क़बल मसीह अॻु सिंध ऐं पंजाब जा माण्हू मतमदन माण्हुनि वांगुरु ख़ूबसूरत ऐं पकियुनि जायुनि में शहरनि में रहंदा हुआ। संदन तमदन हुनर ऐं कारीगरी बुलंद दर्जे ते पहुतल हुई। संदन अखर लिखण जो तरीक़ो बि सुधरियल ढंग जो हो। क़दीम तारीख़ आम तरह सिंध जी तारीख़ जो बयानु यूनानियुनि जी काह खां पोइ शुरू थिए थो। फ़ारसी तारीख़नि जा बयान उनखां बि पोइ जे ज़माने खां शुरू थियनि था। वेझे ज़माने में मौलवी नूर मोहम्मद साहिब निज़ामाणी पंहिंजे तारीख़ सिंध जुल्द पहिरें में सिंध जी क़दीम तारीख़ ते रोशनी विझण जी कोशिशि कई आहे, मगर हुन साहिब जेको लिखियो आहे सो मौलाना अब्दुल हलीम शरर जी तारीख़ सिंध जुल्द पहिरें सन 1907 वारे एडिशन तां वरितो वियो आहे। उनमें शक न आहे त मौलाना शरर हिंदुस्तान में नामवर मोरख़ ऐं तारीख़ी अफ़साना नवीस थी गुज़रियो आहे, पर दौर जदीद जे मुहक़क़नि साबित करे ॾेखारियो आहे त मौलाना मौसूफ़ जा सिंध मुतलिक़ बज़ बयान मौज़ क़यासी आहिनि। उनखां सवाइ मौलवी नूर मोहम्मद साहिब मरहूम अंग्रेज़ी दान न हो, उन सबबु करे हुन अंग्रेज़ी किताबनि जे वर्क गर्दानी कान कई आहे। आर्या क़ौम हिंदनि जेके 4 क़यासी जुग ईजाद कया, यानी 7 जुग तरीता दवापर ऐं कुल जुग 3 जे वरियनि खे शुमार करण खां पोइ बरनाफ ऐं मेकश मलर जहिड़ा संस्कृत दान आजिज़ आहिनि। हिननि जा झूना ग्रंथ वेद आहिनि, रगवेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद। मग़रबी मुल्कनि संदर ज़मानो 900 वरिया क़बल मसीह शुमार कयो आहे। वेदनि खां पोइ ॿिया ग्रंथ पुराण आहिनि, मगर तारीख़ जी कसोटी ते परखण सां उन्हनि जा बयान महज़ ॾंद कथाऊं आहिनि, जिन मां को बि मोतबर तारीख़ी अहवाल मिली नथो सघे। हीअ लिखणी असां वाले पेश कई जन्नतुल सिंध किताब मां, ऐं जन्नतुल सिंध किताब लिखियो आहे नाम्यारे तारीख़दान रहीमदाद ख़ान मौलाई शीदाई। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात 24 कलाक नशर थींदी रहे थी, जंहिंमें अव्हीं ॿुधी सघंदा आहियो ख़ूबसूरत गुलाबनि जहिड़ा गीत, उन सां गॾोगॾु सोचनि जी सुरहान जहिड़ा मुनफ़रद प्रोग्राम। उन सां गॾोगॾु असां अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं क़ौमी गीत ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि बाबति रिपोर्टूं, ऐं हा ख़बरनि जी ही दुनिया जंहिंमें सिंध जे हालतनि उन सां गॾोगॾु दुनिया जे वाक़िअनि जूं ख़बरूं बि शामिलु हूंदियूं आहिनि। असांजा प्रोग्राम अव्हीं यूट्यूब ते बि ॿुधी सघो था। यूट्यूब ते ॿुधण जे लाइ हींअर ई सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था मज़मून। इहो मज़मून लिखियलु आहे इक़बाल मलाह जो ऐं उनवान आहे मूं सिंध जे शहरनि खे ॿुॾंदे ॾिठो। हैदराबाद प्रेस क्लब जे टेरस ते वेहंदे असीं सभु दोस्त बादलनि खे पिया सारींदा हुआसीं, ऐं आसमान ते जॾहिं के ककर नज़र ईंदा हुआ त हिक ॿिए ॾांहुं निहारे मुस्कुराए हीअ चवंदा हुआसीं त ए बादलो जे वसी पोइ त शहर जा वण उजरी पवनि। पर बादल हुआ जिन बरसण जो नालो ई न पए वरितो, ऐं जॾहिं मौसमियात खाते हैदराबाद समेत सिंध जे थर कोहिस्तान काछे लाड़ ऐं उत्तर जे ॻिच शहरनि में वसकार जी अक थी कई त सच त उन ॾींहं खां वठी मींहं जे पवंदड़ पहिरीं बूंद ताईं बादलनि जे अचण ऐं वसण जो इंतज़ारु रहियो। आऊं अदा इमदाद सुमरो, मुनीर नाराई ऐं ग़ुलाम फरीद लाखो शाम जो दरिया जे भरिजी अचण ऐं वरियनि खां डाउन स्ट्रीम कोटड़ी खां हेठि पाणी छॾण खां पोइ जा मंज़र ॾिसण लाइ जाम शोरे पुल जे उन अल मंज़र वारे हंध ते वञी वेठासीं, जिते सवाइ फितरत जी सूंहं जे सिंध हुकूमत ॿी का बि सहूलियत न ॾेई सघी आहे। सभु मंज़र ॾिसण बाद जॾहिं असां रुलाकियूं कंदा हाला नाके जे कप ते फुलेली वाह जी चाड़ खां पोइ
भिनल कपिड़नि जे भर में वेठा हुआसीं त आसमान बादलनि जे ककरनि जे भाकुर में भरिजी वियो ऐं मींहं कणियूं शुरू थी वियूं। राति ऐं वरंदी सुबुह ताईं मींहं पवंदो रहियो ऐं जॾहिं मुंहिंजी सुबुह जो अखि खुली फ्लैट जी दरी खोले हेठि निहारियमि त मुंहिंजे ई फ्लैट जे साम्हूं वेठल लाॾाऊ कबीलनि जा आरज़ी कचा घर मुकमिल पाणी हेठि हुआ। वसंदड़ मींहं में आऊं जॾहिं कासिमाबाद निकितसि त कासिमाबाद बुॾी चुको हो। वाधू वाह अवर फिलो पए थियो ऐं उहा वसंदी जंहिंमें सिंध जी सिविल ब्यूरोक्रेसी वॾनि घराणनि ऐं समूरनि इक़्तिदारनि में शामिल पार्टियुनि जे अॻुवाणनि ऐं चूंडियल असेंबली मेंबरनि जा बंगला हुआ। जंहिं वसंदी में रोज़ रस्तनि ते प्रोटोकॉल में हलंदड़ गाॾियूं पियूं डोड़ंदियूं आहिनि ऐं जंहिं वसंदी में लेखारी दानिश्वर क़ौमपरस्त ऐं इनकलाबी वरियण खां रहंदा अचनि था तिन समूरनि इलाइक़नि ऐं उन्हनि रस्तनि ते मुंहुं ॼण ओचिती ॿोॾ अचण वारा मंज़र पए ॾिठा। मींहं वसंदो रहियो, हैदराबाद शहर ॿुॾंदो रहियो। मूं पंहिंजी घड़ी ते नज़र विधी त 18 कलाक थिया हुआ जो सॼो शहर ऊंदाही में हो। पाणी कढंदड़ एकड़ ॿेकड़ पंपिंग स्टेशन खां सवाइ किथां बि पाणी न पिए निकितो ऐं उन्हनि बादलनि जिन जो ओसीड़ो हो जॾहिं वसी पिया त सभिनी पिए ॿाॾायो मींहं झको थिए त जीअं घर बची पवनि। आऊं कासिमाबाद खां ई लतीफ़ाबाद पहुतुसि। उतां साॻिया ई मंज़र ॾिसंदो जॾहिं हैदराबाद शहर आयुसि त सॼे शहर जो साॻियो ई हाल हुयो। रोड ऐं नालियूं भरिजी वियूं, कारोबार बंदि थी वियो हो, गाॾियूं रस्तनि ते फाथल हुयूं ऐं शहरी ख़ौफ़ में हुआ। जॾहिं बि माण्हू मुसीबत में हूंदा आहिनि, कुदरती आफ़तूं ईंदियूं आहिनि या का एमरजेंसी कर खणी अची माण्हुनि मथां कड़कबी आहे त उन वक़्तु सिविल ब्यूरोक्रेसी ऐं सियासतदान ॿाहिरि निकिरी अची माण्हुनि जी वाहिर कंदा आहिनि। पर मुंहिंजे अखियुनि उन शहर जंहिंखे मौलाबख्श चांडियो पंहिंजो महबूब शहर चवंदो आहे त में न कंहिं वज़ीर जी गाॾी ॾिठी, न कोई चूंडियल या अणचूंडियल सियासतदान माण्हुनि विच में बीठल ॾिठमि ऐं नई सिविल ब्यूरोक्रेसी जो को इत्मीनान कंदड़ कमु नज़र आयो। ज़िले इंतिज़ामिया, हेस्को, HDA ऐं वासा जा अमलदार रुॻो हिक ॿिए खे ज़िम्मेवार करार ॾींदा जान छॾाईंदा रहिया ऐं सिंध जो ही अॻूणो तख़्तगाह ॿुॾंदो रहियो। सिंध जे नौजवान वॾे वज़ीर जे सलाहियतनि जा चर्चा त मूं ॾाढा ॿुधा आहिनि ऐं खेसि कई भेरा रूबरू बि ॻाल्हाईंदे ॾिठो आहे। पर मूं सोचियो पिए त जॾहिं असीं निढा हुआसीं ऐं बारिशूं बि असां ते महिरबान हुयूं, तिन ॾींहंनि में जॾहिं सावण जी मुंद ईंदी हुई त बिना कंहिं TV ऐं रेडियो जे अॻु थी ॿुधण जे असांजा वॾड़ा कचनि घरनि जे छतनि खे लिंबण लाइ बोह सां ख़ासि मिटी ठाराए लिंबराईंदा हुआ ऐं मजाल को उन्हनि कचनि घरनि जी छत टिमी हुजे। वॾे वज़ीर त पाण बि भान सईदाबाद वारे पासे जो शहरी ॻोठाणो आहे। अहिल ऐं ॼाणो बि आहे त हूंदे बि असांजो शहर ॿुॾी वञे ऐं सिविल ब्यूरोक्रेसी ऐं ज़िम्मेवार इदारनि विच में कोआर्डिनेशन न थी सघे त पोइ उन सूरत में कंहिंखे ॾिजे दाहणी। मूंखे त भेण नज़रत पठाण खे बि मयार नाहे ॾियणी, जंहिंखे मूं हिकु दौर में पीपल्स पार्टी जी जियाली वारी सूरत में ॾिठो हुयो ऐं किन सबबनि करे अॼु हू तहरीक इंसाफ़ में आहे ऐं क़ौमी असेंबली जी मेंबर आहे। पर हू ऐं उनजी वफ़ाक़ी हुकूमत बि सूतो त हैदराबाद जी वाहिर करे न सघी। उन हैदराबाद जी जंहिंजे नौजवान टही माज़ी में इमरान ख़ान जी हुकूमत अचण खां अॻु रोक सघो तो रोको जा नारा हणंदी रही आहे। मींहं त वुठो ई न आहे ऐं हैदराबाद ऐं उनजे भरपासे वारा पट अञा बि प्यासा आहिनि। वसकारे जो त सिंध पई इंतज़ारु कयो, पर जे असांजो निज़ाम बर्बादु थियलु हुजे, वहकरनि जा फितरी घटि घेड़ बंदि करण खां सवाइ असीं कासिमाबाद जे हिकु ठेकेदार जे खाॿे ऐं साॼे पासे वारे अधु रहियल स्कीम जंहिंखे हूअ रहतनि सां मशरूत करे पंहिंजी जान आजी कराए थो छॾे, जहिड़नि दलीलनि खे गंढ ॾेई माठ करे वेही रहूं ऐं हैदराबाद समेत सिंध जे शहरनि खे सोशल ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ॿुॾंदो ॾिसी बि हैदराबाद समेत सॼी सिंध जा धणी न थियूं त पोइ पक सम्झो त कॾहिं ॿुॾंदासीं त कॾहिं सुकंदासीं। इहे सभु मंज़र ॾिसी जॾहिं अॼु आऊं
शहर ॾांहुं निकतुसि पए त बल्दियाती अमले खे मुंहुं मुतहरक थींदे ॾिठो ऐं केतिरियूं प्रेस रिलीज़ूं ऐं बयान बि मुंहिंजी टेबल ते पियल आहिनि, जिन में इंतिज़ामिया ते छोह छंडियल आहिनि। सिज निकितल आहे त शहर जा धणी बि जझा नज़र पिया था अचनि। आउं पंहिंजी पीड़ा जी पुॼाणी परॾेह में वेठल सिंध जाए अदा कादर जतोई जे हिननि लफ़्ज़नि सां कंदुसि त बारिश, ॿोॾ, ज़िलज़िला ऐं तूफ़ान वग़ैरह अहिड़ा कुदरती आईना हूंदा आहिनि जंहिंमें मुआशरनि जे मुहज़ब ऐं मुनज़म हुजण जी तस्वीर वाज़ह तौरु ॾिसी सघिबी आहे। ऐं सच त मूं पंहिंजे मुआशरे खे वसंदड़ मींहं खां पोइ जे मंज़रनि जे आईने में ॾिठो आहे ऐं मूंखे उहे सभु मंज़र ॾाढा भयानक नज़र आया आहिनि। हीउ मज़मून हुयो इक़बाल मलाह जो, जंहिंजो उनवान हो मूं सिंध जे शहरनि खे ॿुॾंदे ॾिठो। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु कंदासूं हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त, जेको ख़त लिखियो आहे ग़ुलाम असगर सब्ज़ोई कंधकोट मां, जंहिंजो उनवान आहे कंधकोट जे शहरनि जी चूंडियल नुमाइंदा सार नथा लहनि। इलेक्शनी मौसम में भोतार मामूली ॻाल्हि ते बि आवाम वटि हली वेंदा आहिनि, पर साॻिया भोतार इलेक्शन बाद इंसानी अलमियुनि तोड़े वाक़िअनि ऐं मुसीबतनि तोड़े मौत ते बि कॾहिं वारसनि वटि लड़ी नथा वञनि। क़बीलाई झेड़नि में मारिजी वियल, अगवा थियल, तोड़े वेन हादसे में सड़ी फ़ौत थियलनि जे वारसनि सां तक जे चूंडियल नुमाइंदनि ताज़ियत करण जी ज़हमत नाहे कई। हूअं त पूरो शहर सहूलियतनि जी अणहूंद ऐं बुनियादी मसइलनि जी खोट में घिरियल आहे, पर शहर में मंशा जो वाहिपो तेज़ी सां जारी आहे। उनखां सवाइ समाजी बुरायूं पिणु उरूज ते आहिनि। ताज़ो कुझु ॾींहं अॻु 4 ॼणा अगवा कया विया आहिनि। उनखां सवाइ केतिरा ई मोटर साइकिल चोरी थी विया आहिनि, पर पुलिस तोड़े लोकल इंतिज़ामिया उन हवाले सां को तहरुक नाहे वरितो। अहिड़ी सूरत हाल में मगवियुनि खां लखें रुपया भुंग तलब कई वञे थी। कुझु अरसो अॻु क़बीलाई तकरारनि जी माठार खां पोइ वरी बजाराणी ऐं तेगाणी तकरार शुरू थी वियो आहे। हर आए ॾींहुं बेगुनाह माण्हू गोलियुनि जो खाज बणिजी रहिया आहिनि। दरअसल हितां जा चूंडियल नुमाइंदा सूरत हाल खां वाक़ुफ़ु हूंदे बि अहिड़ी सूरत हाल ते ज़ाब्तो आणण लाइ तयारु न आहिनि, जेतोणीकि हुननि पारां वाइदा पिणु कया विया आहिनि, पर शहरनि जी सार नथी लधी वञे, जेका संदन बुनियादी ज़िम्मेवारी में पिणु शुमार थिए थी। मुंहिंजी सिंध जे वॾे वज़ीर खे अपील आहे त कंधकोट खे गंदकोट में तब्दील कंदड़ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ु नोटिस वठी शहरनि जी शिकायतुनि जो तदारक कयो वञे। उन सां गॾु सूबाई तोड़े वफ़ाक़ी प्रोजेक्टनि जी शफ़ाफ़ जांच कराए करप्शन में ज़िम्मेवार अमलदारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था ॾाहनि जा कौल। उन सिलसिले में असां अॼु मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जा कौल शामिलु कया आहिनि। साईं GM सैद लिखे थो त असूल ऐं ज़मीर ते हली अकेलो रहिजी वञिजे, बजाए उनजे त ख़ुदी ऐं ख़ुददारी खे ख़तमु करे कामयाबी ऐं ताक़त हथ कजे। अदब क़ौमी ज़िंदगी जो आईनो हूंदो आहे, उन करे सिंधी अदब खे वतन जी मोहबत ऐं मारूड़नि जी सिक सां भरपूर करणु घुरिजे। बेइज़्ती, बुज़दली, बेहिम्मती, बदइख़लाक़ी क़ौमी ज़िंदगी लाइ मौत जे बराबरि आहे। क़ौमनि जो वजूद अक़ीदनि जे बुनियाद ते रखणु ग़लति आहे। कल्चर हिकु अणखुट इज़हार ख़्याल, जज़्बे ऐं अमल जो नालो आहे। सिंध हुसन, सुर संगीत, सखावत, फ़न ऐं फ़िक्र, मोहबत ऐं इंसान जे आला गुणनि जी सदा सुहागण सरज़मीन आहे। हुबुल वतनी सिंधी किरदार जो मुख्य जुज़ो आहे। राग रूह जी राहत ऐं दिमाग़ जी तरारत जो बाइस थिए थो। ज़िंदगी पाण हिकु वॾो रक़्स आहे। सियासी ग़ुलामी जो धक आरज़ी आहे। क़ौमी किरदार, कल्चर ऐं ज़ुबान जी कमज़ोरी ऐं पस्ती दाइमी क़िस्म जी ग़ुलामी आहे। इंसान जी क़ौमी हस्ती पंहिंजी सक़ाफ़त खे ज़ोर वठाइण सां ई सलामत रहे थी। फ़लसफ़े मूंखे मासूमियत खां ॿाहिरि कढे शकनि जी दुनिया में धकेले छॾियो। फ़लसफ़े मूंखे इश्क़ जी माना ऐं मतिलब सां शनाख़्त कराई। फ़लसफ़ो इल्म जो जोहर आहे, उनखां सवाइ इल्मु बेजान आहे।
तारीख़ मूंखे ज़मीन जे सदियुनि खां लिकियल ख़ज़ाननि जी ख़बर ॾिनी। सादगी वॾे में वॾो हुसन आहे। सादगी फितरत जी ॾात आहे ऐं निमाइश ऐबनि जो लिकाइणु आहे। सही अमल सही अक़ीदे खां वधीक फ़ाइदेमंद हूंदो आहे। अमल सालह कुंजी आहे मतलूब खे पहुचण जी। सही ऐं आला मक़सद उहे ई थी सघनि था जिन मां शख़्सी फ़ाइदे जे एवज़ मुल्की ऐं क़ौमी फ़ाइदे जो हसूल थिए। सही गुफ़्तगू उहा थी सघे थी जा सचाई ते मबनी हूंदी आहे। उहा खुलियल ऐं ख़ुलूस वारी हुअणु घुरिजे। आज़ादी हुसन आहे ऐं ग़ुलामी खां वॾी ॿी का बि बदसूरती न आहे। हर हिकु माण्हू आज़ादु पैदा थियो आहे ऐं आज़ादी संस जनम जो हक़ आहे। मुंहिंजी मोहबत ऐं नफ़रत दोस्ती ऐं दुश्मनी जो मर्कज़ सिंध रही आहे। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।